गडाब जनाए कि नागौरी सोसाइटी में मेह जे वाणनि ते कमु कंदड़ मज़दूरनि पारां पघारूं वधाइण लाइ एहतजाज कंदे गवर्नर बिलाल लियाकत मंगणहार राहिब अबड़ो बबलू ख़ासकरी ॿियनि सवे मज़दूरनि सख़्तु एहतजाज कंदे चयो त हुकूमत पारां 25,000 महीनो पघार मुक़ररु कयो वियो, पर असांजे नागौरी सोसाइटी में 2,000 खां मथे मेह जे वाणनि ते हज़ारे मज़दूर 24 कलाक कमु करण जे बावजूदि सेठ 16,000 पघार ॾियनि था। वधीक हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गरीब मिसकिन माण्हू आहियूं, खंडु चांहि अटो हर शइ चढ़ी वियो आहे, पघार असांजो वधे नथो। असां गरीब माण्हू आहियूं, पघार वधायो वञे असांजो। राति ॾींहं जी ड्यूटी आहे असांजी। असांजी 16,000 तनख़्वाह में पूरी नथी थिए, किराया भाड़ा चढ़ी विया आहिनि। असांजी सभिनि खे गुज़ारिश आहे, सेठनि खे सेठूं त हर शइ पंहिंजी पूरी करे सघनि था, अमीर माण्हू असीं ग़रीब आहियूं। हिते हर शइ महांगी थी वई आहे। जॾहिं सभु शइ महांगी थी, असां ग़रीबनि जो सरकारी तौर ते पघार 25,000 आहे। पोइ असीं ग़रीबनि कहिड़ो ॾोह कयो जेको राति ॾींहुं हिते बरसातिनि में हर शइ में हिते असीं लोड़ियूं था, उनजी पघार असांजी छो नथी वधे। 16,000 असांजी पघार, असांजी महिरबानी करे सभिनि खे गुज़ारिश आहे, एसपीनि खे DIGनि खे सभिनि खे असांजी गुज़ारिश आहे त असांजी माना जेको पघार 25,000 कई वञे। भाई हमारी तनख्वाह बढ़नी चाहिए, 25,000 तो होनी चाहिए। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।